अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं आहियां अली हसन अब्बासी। ऐं जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा, कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे हिकिड़ी मिलंदी आहे ज़िंदगी। जिया पेज जाखोड़ में सुंदरता जूं 51 कहाणियूं। सिंधीकार महमूद मुग़ल, छपाईंदड़ मर्ता पब्लिकेशन, हैदराबाद सिंध, फरवरी 2021। कहाणी आहे सूंहं जी क़ीमत छा थी सघे थी। उहा हिकु डिघी रात हुई। मां ऐं मुंहिंजी घरवारी पंहिंजी कुतीअ लाइ ॾाढा परेशान हुआसीं। हुन गुल रजणिया पए ऐं उन्हनि जो अंगु वधंदो पियो वियो। आख़िरकार मूं घणे बस कया ऐं हेठि वञी पंहिंजी ज़ाल जोडीअ खे चयुमि, 5 गुल रॼा आहिनि। उहो हिकदमि मूंसां गॾु हली आई ऐं असांजे घर में ठहियल जानवरनि जे ख़ासि हिसे में अची असांजे कुतीअ प्रिशियस खे प्यारु कयाईं। गुलनि मां पहिरियों अछो कारो हो, ॿियूं ऐं टियूं घाटे नासी रंग जा हुआ, चोथूं ऐं पंजूं अछनि कारनि टिकनि सां हुआ। जोडीअ खे उन्हनि जा रंग ॾाढा वणिया। ॼमण साण माउ खे चुंबड़िया पिया हुआ। असां ॿई वापसि मुड़ियासीं त ओचितो मुंहिंजी निगाह पिंजरे जे कुंड ते पइजी वई ऐं मूं ॾिठो त उते 6 गुल बि मौजूदु हो। असां ॿिन्हिनि खे ॾाढी हैरत थी। मूं अॻिते वधी उन गुल खे खयो ऐं ॿियनि ॼावल गुलनि जे गिरोह मथां रखियो। पर मूंखे उन घड़ीअ ॾाढी हैरत थी जॾहिं प्रिशियस हिकदमि खेसि पाण खां परे करे छॾियो। हुन उन गुल खे पंहिंजो औलाद सम्झण खां ॼणु इनकार कयो हो। का गड़बड़ ज़रूरु आहे, जोडीअ भुणकियो। मां परियां कयल गुल वटि पुॻुसि। हिकु भेरो वरी हथनि में खयोमांसि त अहसासु थियो, अड़े हिन जो त तारूं कपियल आहे ऐं मथां वरी चप बि कपियल अथसि, जंहिंजे करे हू पंहिंजो मुंहुं नथो बंदि करे सघे। उन ई घड़ीअ में ई मूं उहो फ़ैसिलो करे वरितो त मूंखे केतिरो बि ख़र्चु करणो छो न पवे, मां उन गुल खे बचाइण जी पूरी कोशिशि कंदुसि। मां खेसि जानवरनि जे डॉक्टर वटि खणी वियुसि, जंहिं मूंखे साफ़ु ॿुधायो त कुझु बि नथो करे सघिजे। जे असीं $1000 ख़र्च करे सघूं त पोइ उन नुक्स खे दूरि करण लाइ कोशिशि करे सघिजे थी। हुन असांखे उहो बि ॿुधायो त छाकाणि त वात पूरो बंदि न थियण जे करे उहो कुतड़ो माउ जी थञ चूसे न सघंदो, सो तमामु जल्दी मरी वेंदो। घर पहुचण खां पोइ मूं ऐं जोडीअ उहो फ़ैसिलो कयो त छाकाणि त डॉक्टर पारां जानवर जी हयाती बचण जी ख़ातिरी नाहे मिली, तंहिं करे एतिरी ॻरी रक़म ख़र्चु नथी करे सघिजे। पर बहरहाल उहा सोच मूंखे हिकु नंढड़ी सिरिंज वठण खां रोके न सघी, जेका वठी खीर भरे मूं संदसि वात में विझणु शुरू कयो। लाॻीता 10 ॾींहं, ॾींहं ऐं राति मां हर 2 कलाकनि खां पोइ खेसि सिरिंज ज़रिए खीर पीआरींदो रहियुसि ऐं उहो गुल बची वियो ऐं आहिस्ते आहिस्ते नरम खाधो खाइणु लॻो। 1.25 महीने खां पोइ मूं अख़बार में इश्तिहार ॾिनो ऐं 1 हफ़्ते अंदरि शौक़ीन माण्हुनि असांजे सभिनी गुलनि लाइ आछियूं ॾियणु शुरू कयूं, सवाइ उन हिकिड़े गुल जे जंहिंजो चप ऐं तारूं कपियल हुआ। हिकु मंझंदि जो घर जो सीधो वठी मोटंदे मूंखे पंहिंजे रिटायर्ड स्कूल टीचर नज़र आई, जेका कुझु घिटियूं परियां रहंदी हुई। हुन बि इश्तिहार ॾिठो ऐं पंहिंजे पोटे लाइ हिकिड़ो गुल वठण पे घुरियाईं। मूंखेसि ॿुधायो त तक़रीबन सभिनी गुलनि जो सौदो थी चुको आहे, ख़ाली हिकिड़ो नासी गुल बचियो आहे ऐं ॿियो कपियल तारूं वारो आहे। हुन चयो, मूंखे कंहिं ॿिए खां पुछी ॿुधाइजांइ, मुंहिंजे पोटे खे कुतो ज़रूरु घुरिजे थो। हिकिड़ो हमरा मूंसां नासी रंग वारे बचियल गुल जो सौदो करे वियो हो, पर 2 ॾींहं थिया हुआ त संदसि का बि ख़बर कान हुई। मूं टीचर खे फ़ोन करे ॿुधायो त जे हूअ उहो गुल ॾिसणु चाहे त अची सघे थी। उन राति जो 7:30 बजे नासी गुल जे सौदे वारो हमरा अची वियो ऐं सौदे जा उसूल पढ़ी गुल वठी वियो। हाणे मूंखे ऐं जोडीअ खे उहो सम्झ में न पियो अचे त जे स्कूल टीचर अची वई त उन खे कहिड़ो जवाबु ॾींदासीं। थियो बि ईअं। हेॾां ई हमरा निकितो, होॾां हूअ पंहिंजे पोटे साण अची वई। मूंखेसि ॿुधायो त सभु गुल खपी विया। टीचर पंहिंजे पोटे खे चयो, जेफरी, आई एम सॉरी, हाणे छा कजे। उन ई महिल उन आख़िरी गुल रड़ियूं करणु शुरू कयूं। जंहिंखे ॿुधी जेफरी हिकदमि डोड़ियो, मुंहिंजो कुतो, मुंहिंजो कुतो।
ॿार ॾांहुं निगाह कयमि त हैरान थी वियुसि, संदसि चप बि कपियलु हुयो। हुन हिकदमि डोड़ी वञी गुर खे हंज में खयो हो, पंहिंजे ॾाॾीअ खे ॾेखारींदे चयाईं, ॾिस हीउ मूं जहिड़ो थो लॻे न, हीउ मुंहिंजो आहे। ॾाॾीअ मूं ॾे निहारियो, उहो विकिणंदव? ॿारड़े पंहिंजे भाकुर खे मज़बूत करे छॾियो हो। ॾाॾीअ चयो पिए त हिन क़िस्म जा कुता ॾाढा महांगा ऐं मख़सूस हूंदा आहिनि। ॾिसो मां बि त मख़सूस आहियां न। ॾाॾीअ जूं अखियूं भरिजी आयूं ऐं चयाईं, हिन जा घणा पैसा थींदा? जोडीअ संदसि हथ झलींदे चयो, मुहबत जी कहिड़ी क़ीमत थींदी आहे? जेको प्यारु हिन महिल जेफरीअ वटां प्रीशियस जे हिन ॿार खे मिले पियो, उहा ई त असुलु सूंहुं आहे। ऐं अव्हां जे ख़्याल में सूंहं जी क़ीमत छा थी सघे थी?